अॼु हिन बेड़ में असांजा साईं पुनर सिंह रहमतुल्लाह अलैह जा गादी नशीन साईं नजफ अली शाह दरगाह जा गादी नशीन ऐं ॿिया खोड़ मुअज़्ज़िज़ असांजा सरदार साहिब रज़ामंद गांचो साहिब मोहम्मद मलूक सोलंकी साहिब ऐं असांजा भांसदाबाद जा उलमा आलिम सगोरा हुफ़ाज़ सगोरा ऐं सभ खां वधीक शइ असांजा 5 क़ुरान शरीफ़ हिन बेड़ में शामिल आहे। अधु अकबर सां हाल वाल थिया, अधु अकबर मुहलत घुरी थोरी देरि जी, उन बाद पंहिंजनि बिरादरी सां सलाह मशवरो करे पाण वरी कचहरी में विया, ॿुधायूं त असां पाण में मशवरो कयो आहे। इन ॻाल्हि लाइ अॻु में साईं मुरादरी शाह साहिब बि असां ते ज़ोर विधो त पाण में ठाह कयो। जॾहिं त असांजा वॾा मां उन दौर में कोन हुउसि, पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं जेके उहे माण्हू असां वापसि करे छॾिया। ऐं ॻाल्हि तइ नथी सघी जंहिंमें साईं असलम शाह बि हो, शमन साहिब बि हो, सिकंदर हुयो, मां बि हुउसि, ॿी खोड़ सारी संगत साईं जी गॾी साईं जी तरफ़ा आया हुआसीं। हाणे साईं मुहलत जो साईं वॾो आहे असांजो मुरादरी शाह साहिबु, साईं सां असां सलाह कयूं, उनखे ॿुधायूं, अहवाल ॾेई तव्हांखे फ़ैसिले जी तव्हां सां आहे तारीख़ पोइ ॾींदासीं। इहो हाल वाल थियो आहे हींअर अर्ज़ु आहे सभिनि खे त जंग ऐं जहिड़ो इहो हल न आहे मसइले जो हल इहो आहे जॾहिं 4 भाइर गॾिजी वेहंदा ऐं कंहिं अमीन खे मुक़ररु कंदा त उहो जेको हल निकिरंदो उहो पाइदार बि हूंदो ऐं भलो बि हूंदो। ऐं हीअ नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, हींअर रुॻो लड़ायूं रंग जहिड़ा करणु, इहे सभु ग़लति ॻाल्हियूं, सुठियूं ॻाल्हियूं कोन्हनि की माण्हू ग़लति पासे हलिया था वञनि, ॿारनि जी तालीम तबाह थी वञे, अमुन तबाह थी थो वञे, रोज़गार तबाह थी थो वञे, माण्हू बेरोज़गार लॻा पिया आहिनि सभु। पर जेकॾहिं चङनि माण्हुनि ॾे वेंदा, उनखे ठाहींदा, सुठी ॻाल्हि कंदा ऐं उन ते अमल कंदा त सॼो इलाइक़ो ख़ुशहाल थी वेंदो ऐं इल्म में वाधारो थींदो, औलाद बि सुधरंदो ऐं माण्हू बि ख़ुशहाल थी वेंदा। मां सभिनि खे मिनत कंदुसि त जहिड़नि वारो पासो छॾे अमुन वारे पासे अचनि। असां या साईं सरदार रज़ा मोहन साहिबु पंहिंजे इलाइक़े में त कोशिशि कंदा आहियूं, जिते बि को तकरार हूंदो आहे पंहिंजे घरां वञी पंहिंजी मर्ज़ी सां वञी, मालिकनि जी मर्ज़ी सां न, पंहिंजी मर्ज़ी सां वञी मिनत कंदा आहियूं भई पाण में भई ॻाल्हियूं अहिड़ा खोड़ वाक़िया थिया आहिनि जेके अलाह साईं खे उन में तौफ़ीक़ उन्हनि दोस्तनि खे सम्झी आई जो पाण में बिरादर थी भाइर थी रहनि था, साॻे शहर में, साॻे गलियुनि में, साॻे ॻोठ में। महिरबानी साईं।